बांदी यूसी अमरजी में साबिक वजीर सेहत डॉक्टर अजहरा पेचो PS छठी तालका दौड़ उम्मीदवार ऐं नवाबशाह जिला सदर अली अकबर जमाली सलीम रज़ा जलबानी जामिन अली जरदारी ऐं यूसी अमरजी चेयरमैन रईस शेरियार मरी अख्तर रिंद ऐं ॿिया PP अॻवान इलेक्शन वर्क लाइ ॻोठ मेहर खान चांडियो पहुता जिते शानदार इस्तक़बाल कयो वियो। मथन गुलन जी वर्खा कई वई। इन्ही मौके ते रईस मोहम्मद उस्मान चांडियो, रईस अब्दुल सत्तार चांडियो, यूसी अमरजी जे काउंसिलर अली अहमद चांडियो ऐं ॿियनि जो चवण हो सॼी ज़िंदगी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां रहिया आहियूं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾेई कामयाब कंदासीं। असांखे यकीन आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थींदी। हिन भेरे बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदो ऐं दौड़ जा मसाइल फौरी तौर ते हल कंदो। तालिब हुसैन चांडियो, मीडिया दा न्यूज़ SD तालका दौड़।